नाज़रीन करमपुर में आम ऐं ताज़ा ख़बर है जेका असां शेयर कयूं पिया। सूबाई घरू वज़ीर आजी सिंध खे ज़िले कश्मीर कंदकोट के आमद के मौके ते ॾुआरनि पारां सलामी। करमपुर भरिसां करमपुर थाणे जे हद ॾियाणी मंगसी लिंक रोड मीर शेरमोद खान बिजानी लाड़े वटां ॿिनि मोटरसाइकिलनि ते सवार 5 नामालूम हथियारबंद गिदरनि जी मज़दा खे अॻु ॾेई कोट लैया वासी मज़दा ड्राइवर मोहम्मद आसिफ मोहाणो के हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे नामालूम हंधि खणी फरार थी विया। इतला ते हद जी करमपुर पुलिस SHO करमपुर ग़ुलाम क़ादिर जतोई जी अॻवानी में वाक़े वारे हंधि पहुची हथियारबंदनि जे पेरें पोयां वियल आहे। जी नाज़रीन करमपुर में अहम ख़बर है जेका असां शेयर कयूं पिया। नामालूम हथियारबंद मज़दा ड्राइवर मोहम्मद आसिफ मोहाणो के हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे नामालूम हंधि खणी फरार थी विया। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।